हाणे अवांखे अपडेट कयो पिया सीता रोड में आसिफ जांजरी जे रिपोर्ट मुताबिक़ त बोर्ड ऐं बरसाति सबब 8 महीननि खां रोड़ी खां कराची लाइन ते बंद पयल ट्रेनियूं बहाल करण लाइ सेता सुरजाण फोरम पारां मशहूर मेमण जी अॻवानी में नेशनल बैंक पिरांच सेता रोड खां रेलवे स्टेशन ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें रफ़ीक अहमद आबासी, मोहम्मद असलम पालादी, मोहम्मद रमज़ान बुगियो, मोहम्मद रमज़ान चांडियो, ख़ैर मोहम्मद चांडियो समेत वॾे अंग में शहरी शरीक थिया। उन मौक़े ते सेता सुरजाण फोरम जे सरवाण मशहूर मेमण ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बोर्ड ऐं बरसाति के 8 महीना गुज़री चुका आहिनि, पर रेलवे इंतज़ामिया ट्रांसपोर्ट माफ़िया जी गठ जोड़ करे अवाम खे ट्रेन जे सस्ते ऐं आसान सफ़र खां महरूम रखी ट्रांसपोर्ट माफ़िया हथां किराए जे मद में ॿिन्ही हथनि सां फुर लुट जारी आहे। हिननि वधीक चयो त पंजाब जो अवाम ट्रेनुनि ज़रिए सस्तो सफ़र करे रहियो आहे। अॻेई बोर्ड ऐं बरसाति सबबि तबाह थियल सिंध जे अवाम खे रेल जी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। जेसीं ताईं रोड़ी खां कराची ताईं ट्रेनियूं न हलायूं वेंदियूं तेसीं ताईं रोज़ानो एहतिजाज कयो वेंदो।